जी नाज़रीन आउं हिन वक़्तु मौजूदु आहियां भानसिदाबाद जे गवर्नमेंट मेन प्राइमरी बॉयज़ स्कूल भानसिदाबाद में, जिते अॼु चौथे ऐं पंजे जा इम्तिहान शुरू थी विया आहिनि। उन हवाले सां टीओ मेल सेकेंडरी मोहम्मद अली खुश्क पारां विज़िट कयो वियो आहे। उन हवाले सां हिते हेड मास्टर साईं अब्दुल गनी खुश्क ऐं टीओ मेल सेकेंडरी मोहम्मद अली खुश्क खां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुनजो छा चवणु। अॼु अल्हम्दुलिल्लाह ख़ैरन सां असांजो 3/3/2025 जा सालियाना इम्तिहान शुरू थी विया आहिनि ऐं असांजे क्लास 4 ऐं 5 जा पेपर हलनि पिया, जंहिंमें अॼु जनाब साईं मोहम्मद अली खुश्क तालका एजुकेशन सेकेंडरी साहिब जन अॼु असांजे स्कूल खे विज़िट कयो ऐं असांजे सैयद रोशन अली शाह बादशाह हेड मास्टर सैयद मोहम्मद शाह उन बि गॾिजी विज़िट कयो ऐं अल्हम्दुलिल्लाह असांखे तालका एजुकेशन प्राइमरी ऐं DO प्राइमरी जे तरफ़ां क्वेश्चन पेपर ॿारनि खे पूरा मिलिया आहिनि। अल्हम्दुलिल्लाह अॻे खां काफ़ी बहितर हींअर कमु हले पियो ऐं अॻे साल असांखे क्वेश्चन पेपर सिर्फ़ु हिकिड़ो मिलियो, पर हींअर अञा क्वेश्चन पेपर हिकु अधु एक्स्ट्रा आहे, खुटल कोन्हे को। ऐं असां अहिड़ी बुक बैंक जेको TO सेवण प्राइमरी जे हुकुम ऐं DO प्राइमरी जामशोरे जे हुकुम मुताबिक़ बुक बैंक क़ाइमु कई आहे, जेका वाजिबु आहे तव्हांखे पाण सां विज़िट बि कराई आहे, जंहिंजा तव्हां शार्ट वरिता आहिनि ऐं अल्हम्दुलिल्लाह जेको ऑफिसर साहिबान जो हुकुम आहे असां हुनखे ओबे कंदासीं। ऐं साईं जन वाइस बि कया त माना बूटा लॻायो, साईं असां उहे बूटा बि लॻाया आहिनि ऐं उहे बूटनि जो शार्ट बि तव्हांखे ॾींदासीं। बहरहाल अल्हम्दुलिल्लाह असांजे इन स्कूल जे हिसाब सां असांजे उस्तादनि जो बि ताउन आहे, असां सां मेल ऐं फीमेल जो बि ताउन आहे, तव्हां पाण विज़िट कयो आहे। जीअं त अॼु प्राइमरी स्कूल मेन भान साईं अब्दुल गनी खुश्क हेड मास्टर इन जे स्कूल में ओचितो असीं विज़िट कयो, जंहिंमें तमामु मूंखे सुठो लॻो। इम्तिहान जेको हलियो पिए तमामु सुठी नमूने सां हलियो पिए, जंहिंमें ॿारनि खे सिल्पूं हुयूं, छो जो ही नओं माना तरीक़ो प्राइमरी में अपनायो वियो आहे। सिल्पूं वग़ैरह उन्हनि वटि हुयूं। बुक बैंक जो दौरो कयोसीं, उते काफ़ी बुक वग़ैरह उते हुया, जेको हर ॿार खां साईं वारनि शुरू खां वठी वठंदा आया आहिनि ऐं पेपर मूजिबि जंहिंजो पेपर थिए थो उहे वठनि था। माशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह ॿारनि जी सिग्नेचर जूं वग़ैरह शागिर्दनि कयूं ऐं क्लासनि जो ओचितो दौरो कयोसीं। स्मूथ फर्स्ट क्लास 1 by 1 क्लास जा ॿार वेठा हुया। तमामु मूंखे बहितरीनु ऐं सुठे नमूने हिन इम्तिहान खे साईं जेको सो हलायो आहे ऐं असांखे ख़ुशी आहे जेकॾहिं सभु अहिड़ा स्कूल जा हेड मास्टर ईअं ई महिनत कनि त चाहियां थो असांजी सिंध तमामु घणी तरक़ी कंदी। महिरबानी।